नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त बडाणी वेझो के बचा बंद 14 मील ॻोठ सखी नूर हसन भुट्टो वटि दरिया जी पाणी जो दबाव सबबि भकूं तेज़ी सां किरण लॻियूं आहिनि। बंद जे भर पासे आबाद ॻोठ पंहिंजा घर ख़ाली करे ख़ौफ़ सबबि पके जे तरफ़ लॾ पराण करे विया आहिनि। ॻोठाण नूर हसन भुट्टो, गुलाम कादिर भुट्टो, कुर्बान अली भुट्टो, इम्तियाज़ अली भुट्टो, शोभान निसार अहमद भुट्टो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त दरिया जे बंदनि जी मरम्मत कम न थियण करे पाणी बंदनि खे तेज़ी सां पाई रहियो आहे। हिन चयो त दरिया जे भरिसां हलंदड़ केतिरा ई ॻोठाणा पंहिंजा घर ख़ाली करे हितां हलिया विया आहिनि। हिननि चयो त कुझु ॾींहं पहिरीं डीसी कश्मीर बंद जो मुआइनो करण खां पोइ बंद जी मरम्मती कमु कराइण जो चई हलियो वियो आहे, पर उन मथां अॼु ॾींहं ताईं अमल कोन थी सघियो। हिननि चयो है त इरीगेशन जे चीफ इंजीनियर शरीफ मुगेरी बि सिर्फ़ बंदनि जो जाइज़ो वठी ॻोठाणनि खे ठला दिलासा ॾेई हलियो वेंदो आहे। हिननि चयो त अगरि बंद 14 मील वटि भॻो त वॾी तबाही अची सघे थी, जंहिंजा ज़िम्मेवार डीसी कश्मीर चीफ इंजीनियर शरीफ मुगेरी हूंदा। हिननि हिंद जे वॾे वज़ीर, आबपाशी जे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो त के बचा बंद जो मरम्मती कमु जल्द खां जल्द कराए संदसि घरनि खे तबाह थियण खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।